نحمده ونصلي على رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي واجعل لي وزيرا من أهلي هارون أخي اشدد به أزري وأشركه في أمري كي نسبحك كثيرا ونذكرك كثيرا إنك كنت بنا بصيرا قال قد أوتيت سؤلك يا موسى سیدنا حضرت موسیٰ علیہ السلام کہ جنہیں اللہ تعالی منصب نبوت اور منصب رسالت عطا کयो تو ان سان گڈو گڈ انہن کے ان جو ادراک احساس بھی تھیو تو ہی منصب انتہائی مشکل ہے ان جو جے ذمہ داریوں ہیں سے اللہ تعالی کی مدد نصرت حمایت کا سوائے حاصل نہ تھی سکن جی دنیا میں بھی کہیں کہ کو منصب ملندو ہے تب ان کے احساس تھیندو ہے تو ان منصب جا ذمہ داریوں کہڑیوں ہیں ان میں چھا کرنو ہے اور ان میں کہڑیوں ڈکھیائیوں تھی سکن تھیوں تو ہی تو تمام مناصب میں عظیم ترین منصب ہے منصب نبوت منصب رسالت انتہائی مشکل کم ہے دنیا کے اللہ رب العالمین سے جوڑن واسطو تو بندے رسول نبی اللہ تعالی بانن کے وچ میں ذریعہ تو بنجے تو ظاہر ہے تو کہیں سا ملائن یہ تمام مشکل کم ہوندو ہے تو بہرحال جے ڈکھیائیوں مشکلات تھی تے سکیوں انہوں جو ادراک ہے احساس سیدنا حضرت موسیٰ علیہ السلام کے اگواٹے ہی ہو انہیں ٹائم تے تھی ویو تین کرے سیدنا موسیٰ علیہ السلام دعا گھری انہیں دعا میں 5 شیوں اللہ رب العالمین کا خاص طرح سے گھری دعا بڑی عظیم شان عبادت ہے الدعاء مخل عبادت جو مغز ہے دعا اہلے تے الدعاء سلاح المومن دعا مومن جو ہتھیار ہے اساں دعا کے ترک کرے چھڑے وائے اجتماعی دعاؤں تو تھین تھیو لیکن اصل دعا تھی ہے انفرادی جہیں تے سیدنا موسیٰ علیہ السلام اکیلے دعا پیا گرن وہ انفرادی دعا تدیں تھی سکے تھی جدیں اللہ تعالیٰ سے بانے جو تعلق قائم ہو جائے وہ جیترو تعلق ہوندو اوترو ہی انہیں وہ دعا طویل بھی تھیندی ان میں خشوع و خضوع تھیندو پر جے تعلق کونے یا کم سے کم یہ آئے تو یہ مضبوط مستحکم جیڑو عقیدو ہن گھٹے سو کونے تو یہ مسئلو حل تھیندو ہی اللہ وٹا اللہ ہی ان مسئلے کے حل فرمائے سکے تو پنجی دعا کے طویل کرو دعا میں حاصل ہے پنجی عاجزی پنجی محتاجی
जो इज़हार करन था मोहताज बयां आजिज़ बयां ना तवां आहियां। या अल्लाह तुंहिंजी मदद खां सवाइ मुंहिंजो ही मसलो हल नथो थी सघे। इहो दिल जी गहराईअ सां हुजे। इमाम ग़ज़ाली अलैहि रहमा खां कंहिं पुछियो त ॿुधायो त इस्म अज़म छा आहे? इस्म अज़म यानी वॾो नालो। त हज़रत इमाम ग़ज़ाली अलैहि रहमा फरमायो त कंहिं वक़्तु असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं। पोइ हिकिड़े दफ़ा दरिया जे किनारे ते हुआ ऐं उहो शख़्स उनजो पेर तिरकी पियो, दरिया में किरी पियो त गैर इख्तियारी तरह सां उनजे ज़ुबान मां यकदम निकितो त या अल्लाह मूंखे महफ़ूज़ फरमा। बस इहो इन पुकारियो ऐं यकदम अल्लाह ताला पाणीअ खे हुकुम ॾिनो ऐं उन पाणी बजाए उनखे अंदरि करण जे ॿाहिरि फिटो कर ॿाहिरि कढी छॾियो। पोइ पाण उनखे फरमायूं त इहो थी इस्म अज़म। उन टाइम ते तूं सम्झी चुको आहीं त हाणे अल्लाह खां सवाइ को ॿियो मूंखे इन ॿुॾण खां बचाए नथो सघे, हलाक थियण खां नथो बचाए सघे। बसि हिकिड़ो ई सहारो, हिकिड़ो ई वसीलो आहे अल्लाह। उहो बचाए त बचाए सघे थो। त इहो दिल सां अल्लाह ताला जे नाले खे, अल्लाह जे सिफ़ाती नालनि खे, कंहिं बि नाले खे पुकारणु, इहो इस्म अज़म आहे। यानी दिल जी गहराईअ सां पंहिंजी कमज़ोरी ऐं ज़ौफ़ खे ज़ाहिर कंदे अल्लाह खां घुरणु, इहो इस्म अज़म आहे। इहा दौलत मिली वञे, असां जंहिं वक़्तु दुआऊं घुरूं था उन वक़्त बि असांजी नज़र मुसब्बिब जी बजाए सबब ॾे हूंदी आहे। ठीकु आहे, हीअ बि घुरूं था पर तवजो सबब ॾे हूंदो आहे। असांजी जेका तगोदर नक़लो हरकत हूंदी आहे ज़्यादातर इहा ई हूंदी आहे। पोइ जंहिंजे नतीजे में असांखे उन दर्जे जी कामयाबी न थींदी आहे। बहरहाल सैयदना हज़रत मूसा अलैहिस्सलाम चूंकि उन ज़माने में सभ खां वधीक अफ़ज़ल हुआ, अकरम हुआ ऐं अफ़ज़ल उनखे चइबो आहे जंहिंजो अल्लाह सां ताल्लुक़ सभ खां वधीक कवी हुजे। ही त अल्लाह सां हम कलाम हुआ, त उन्हनि जे बराबरि ॿियो केरु थो थी सघे। त उन्हनि ज़िम्मेदारियुनि जो पूरो पूरो एहसास सैयदना मूसा अलैहिस्सलाम खे हासिल थियो ऐं इहो यकीन हो त इहो हल इन्हनि ज़िम्मेदारियुनि में मदद बि अल्लाह ताला जे तरफ़ां ई थी सघे थी। इन करे 5 दुआऊं घुरियो। क़ाल हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकिड़ी ॻाल्हि पहिरीं दुआ इहा घुरी, रब इश्रह ली सदरी, ए मुंहिंजा रब खोल मुंहिंजे लाइ मुंहिंजे सीने खे। क़ुरान करीम में कसरत सां रब जो लफ़्ज़ अचे थो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं जेके दुआऊं आहिनि उन्हनि में बि रब जो लफ़्ज़ अचे थो। क़ुरान में असीं गौर कंदा तो रब्बना आतिना फिद दुनिया हसना, रब्बना ज़लमना अनफुसना, रब्बिग़फिरली, अहिड़े क़िस्म जूं जेके बि दुआऊं उन्हनि जे शुरू में रब जो लफ़्ज़ अचे थो। रब जी माना है बिना तरबियत मां है, जेको तरबियत करे बिना कंहिं असबाब जे, बिना कंहिं ज़राए जे, त उहो अल्लाह रब्बुल आलमीन ही आहे। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन पहिरीं आयत आहे, उन में बि रब जो लफ़्ज़ आहे। ॿुधाए वियो त तमाम जहाननि जो रब अल्लाह आहे। त हिते बि मूसा अलैहिस्सलाम रब चयो। रब माना रब्बी, ए मुंहिंजा रब।
تو ابتدا انہیں کا کئی تو دعا میں وہی لفظ استعمال کجن جے اللہ تعالیٰ جی رحمت کے متوجہ کن. تربیت میں ہے معلوم تھو تو تربیت ضروری ہے. بنا تربیت انسان چاہے کترو صالح ہوتے پر وہ صحیح کم نہ کرے سکن. اس لیے ان کرے جے احکام ہیں ان میں بھی ان کے ملحوظ رکھے ویا ہے. اوقات ڈنا ویا ہنن وقتن تے تاں ہی کم کرو. فلانی نماز جو فلانو وقت ہے جنکہ نظم و نسق چبو ہے یہ تمام ضروری ہے. رب اشرح لی صدری اے موجا رب کھول مجھے لائے مجھے سینے کے یعنی مجھے سینو وسیع ہوتے ان میں وسعت پیدا کر کشادگی پیدا کر. یا وڈی شے وڈی صفت ہے تو جیکو دائی ہوجے جیکو مبلغ ہوجے ان میں وسعت ہوجے چھو جو ان میں کئی کڑیوں گاڑیوں بدھنی پوندیوں. ضروری نہ ہے تو اگلو مانو رگو اکرام کرے سائیں سائیں کرے بلکہ بسا اوقات تمام دکھیوں گاڑیوں کڑیوں گاڑیوں تکلیف ڈیندڑ گاڑیوں بدھنی پوندیوں تو ان کے لا ضروری ہے تو سینو کھلیل ہوندو. اشرح لی صدری تو جترو سینو کھلیل ہوندو اترو ہی انہیں گالن کا مانو متاثر گھٹ تھینو. جترو سینو تنگ ہوندو اترو ہی متاثر ودھیک تھینو. ان کرے موسیٰ علیہ السلام پہری یا دعا گر خاص طرح سے جیکو نبوت سے متعلق کم ان سے ابتدا میں عوام الناس کے سمجھ میں کون تھا چل سبقہ پہری توحید آئے. عوام میں وڈی کمزوری یہی ہوندی ہے جو توحید ان کے تمام دیر سے سمجھ میں آتی ہے. وہ بس اسباب کے سب کچھ سمجھندو ہے تو سب کچھ اسباب ہیں جے مجھے ساموں ہیں یا جے دنیا سے تعلق رکھن تا بس مجھو مسئلو اتے حل تھینو. تو بہرحال ان جے کرے ضرورت ہوئی تو سینوں میں وسعت ہوجے کشادگی ہوجے. تو جواب میں جیکا اسی دعوت دیوں توحید جی رسالت جی آخرت جی ان میں جے کڑا جواب ملن ناپسندیدہ جملہ بدھن لائے ملن جاگرو بالکل ضد تے اچی ونے بڑھن جے لا تیار تھی ونے تو پوئے اڑے موقع تے وسعت ظرفی جی ضرورت ہوندی ہے. ضروری ہے تو سینے میں کشادگی ہوجے ان کے سمجھائن جی کوشش کجے ان کے سہجے جی بار بے خبر ہوندو ہے وہ ماں پی سا وڑندو پائے تو پی اگر سنجیدہ ہے تو ان کے وڑن جو جواب وڑن سا کون ڈیندو ہے بلکہ موقع مناسبت سا ڈیندو ہے. تو ساری امت نبی علیہ السلام کے ساموں بمنزلان نابالغ بار جے تھے تھی تو نابالغ اولاد کے لا پی جیکو کچھ کرے تو انہیں کا ودیک اللہ تعالیٰ نبی کے شرع صدر عطا کرے تو انہیں کا ودیک ہو امت سا معاملو کرے تو ہتے بھی یا دعا پہری گری وئی. آقا صلی اللہ علیہ وسلم کی سجی زندگی اساں جے ساموں آئے تو پانا امت سان کیاں خیر خواہ رہا کیاں انہوں نے تکالیف کے پانا برداشت کیو. اشرح لی صدری مجھے لائے مجھے سینے کے کھولے چھڑ ویسر لی امری بی دعا یا گریوں تو کر مجھے لائے مجھے کم کے آسان کر. آئے تو ڈاڈو ڈکھیو کیترو ڈکھیو ہوجے پر اگر اللہ ان کے آسان کرے تو پو آسان تھیو تو ونے
تو حضرت موسیٰ علیہ السلام کے یقین ہو تو یہ کم اللہ جو ہے اللہ ہی کرے سکے تو ہی جو منصب ہے انہیں دکھو ہے تمام موجے نظر میں، لیکن اللہ اگر ان کے آسان کرے تو انہیں کا ودی کبھی آسان کو نہیں. یہ آقا صلی اللہ علیہ وسلم کی دعا ہے نا، اللہم واقعیتاً کواقعیت الولید، اے اللہ تو مجھے ایاں حفاظت کر یہ ماں پنجے بچے جی کر دیا چاکان جو حفاظت اللہ ہی تو کرے. تیتے موسیٰ علیہ السلام یہ دعا کری تو مجھے لائے مجھے معاملے کے آسان کر. پان کریم صلی اللہ علیہ وسلم ہکڑی بھی دعا فرمائی، اللہم الطف بی فی کل اللہم الطف بی فی کل عسیر فإن علیک العسیر یسیر او کما قال. دعا جو حاصلہ اے اللہ مجھے لائے کل عسیر یسر کل عسیر، ہر مشکل کے مجھے لائے آسان کر، چھاکان جو مشکل کے آسان تو ہی کندو، مشکل کے آسان کرن یہ تجھے ہی قبضے قدرت میں ہے. تہتے موسیٰ علیہ السلام یہ دعا کری، ویسر لی امری، مجھے لائے مجھے کم کے آسان فرما. اساں کے بھی یا تعلیم آئے تجرے کو کم شروع کریوں تو یہ دعا کروں، یا اللہ تو ان کے آسان کر. مجھے وسکا باہر آئے، مجھے طاقت ہے سکا کا گھنوں پرے آئے تو ان کے آسان کر. چاہے وہ کم کترو بھی آسان ہو جائے لیکن اللہ کا ہمیشہ آسانی گھرجے، چھاکان جو بسا اوقات آسان شے بھی ڈکی تھی ویندی ہے، تمام مشکل تھی ویندی ہے. ٹی دعا یا گری واحلل عقدۃ من لسانی، ऐं खोल गिरह गंढ मुझे ज़बान जी ताकि यफ़क़हू क़ौली, माण्हू मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झी सघनि. इन जो पस मंज़र ही आहे त जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम नंढड़ा हुआ ऐं परवरिश में हुआ फ़िरऔन जे, जेको किस्सो सूरत मरियम में बि अची चुको आहे, उन जा हिस्सा ॿियनि मक़ामात ते बि आहिनि. क़ुर करीम में अल्लाह ताला तमाम अंबिया अलैहिस्सलाम में सब खां वधीक ज़िक्र मूसा अलैहिस्सलाम जो कयो आहे. उन खां पोइ हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जो फरमायो आहे. हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे गोया बचपन जे कैफ़ियतुनि खे अल्लाह ताला ज़िक्र फरमायो आहे. पहिरीं त जॾहिं मूसा अलैहिस्सलाम फ़िरऔन वटि पहुता, कीअं पहुता, पाणी में संदूक में हुआ. हाणे मसलो थियो त ॿार आहे, हिन ॿार खे आसिया खे मिलियो, पर हाणे ॿार खे केरु पाले. सभ खां पहिरीं ॿार जे लाइ ज़रूरत आहे खीर जी, थञ जी, ते ॿार थञ पीए. ऐं उहा थञ बि उन ज़माने में ही दॿा वग़ैरह त हुआ कोन, या उनजो को बदल त हो कोन. ऐं पोइ बदल हो त ॿी का औरत तलाश कजे. हिन जी हक़ीक़ी माउ जी त ख़बर कान्हे त कंहिं हिन खे ॼणियो आहे, त हाणे का अहिड़ी अना तलाश कजे जेका हिन खे खीर पीआरे. उन्हनि तलाश कई, लेकिन मूसा अलैहिस्सलाम कंहिंजो बि खीर कोन पीतो. ॿिए पासे मूसा अलैहिस्सलाम जी वालिदा पंहिंजी धीउ खे मूसा जी भेण खे मोकिलियो त ॾिसो ही कमु त असां कयो, हिनखे ताबूत में विझी दरिया जे हवाले ते कयोसीं. ॾिसो इहो वियो किथे किथे पहुतो, परे परे खां मालूम करियो त ॾिठूं त बिल्कुलु हिकिड़े किनारे ते पहुतो आहे. उते हिकिड़ो जाइ आहे, महल आहे, उते जी औरतुनि हिनखे खयो आहे.
پرے پرے खां उनखे इहा ख़बर पई त फिरौन ई जे महल में वियो आहे। हालांकि फिरौन ई इन ॿार खे क़त्ल करण जे लाइ वॾा वॾा जतन कया हुआ, मनसूबा ठाहिया हुआ, लेकिन जंहिंखे रब रखे उनखे केरु चखे। अल्लाह ताला हिफ़ाज़त अहिड़े तरीक़े सां कई जो इंसान सोचे बि नथो सघे। जंहिं मनसूबा बि ठाहिया क़त्ल जा, उते ई हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी पालना थी। त पहिरियों मसलो त खीर केरु पीआरे, त इहा भेण वरी अजनबी थी वही। जॾहिं मुज़ाकरो थियो पिए त हिनखे केरु खीर पीआरे, कंहिंजो बि खीर कोन पियो पीए। ज़ाहिर ॿार बिना खीर जे जी नथो सघे। त हिन चयो त मूंखे आहे त अगरि मुंहिंजे हवाले करियो ॿार त आऊं कंहिंजे हवाले करियां। तो चनाचे इंतज़ाम थी वियो। पुठियां तफ़सील आहे त असां वरी कीअं वापसि कयो। फरददनाहु इला उम्मिही कई तक़र्र ऐनुहा वला तहज़न वक़तलत नफ़्सन फनज्जयनाक मिनल ग़म वफ़तन्नाक फतूना। असां वरी इनखे मोटायो, माउ वटि आयो ऐं माउ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी परवरिश कई। जॾहिं खीर 2 साल जी मुद्दत आहे पूरी थी त पोइ आसिया वरी उन ॿार खे घुरायो, छाकाणि जो अल्लाह ताला आसिया जे दिलि में मूसा जी मोहबत विझी छॾी ऐं उन्हनि जे ज़रिए सां फिरौन जे दिलि में बि मोहबत अची वई हुई, या ज़ाल खे ख़ुशि करण जे ग़र्ज़ सां। बहरहाल मूसा अलैहिस्सलाम वरी वापसि आया फिरौन जे महल में। त ॿार जी पैदाइशी तौर ॿाराणी थिए थी, रांदि ॿारनि वांगुरु करे थो। त हिकिड़े मौक़े ते मूसा अलैहिस्सलाम ईअं रांदि करे रहियो, फिरौन साम्हूं हो। फिरौन उनखे पंहिंजे वेझो थिए कयो ऐं मूसा अलैहिस्सलाम उनजी ॾाड़ीअ में हथ विझी करे उनखे छिकियो, जंहिंखे फिरौन पंहिंजी सख़्त बेअदबी ऐं गुस्ताखी सम्झी। उन ज़माने में बि जेके बादशाह हुआ से ॾाड़ी रखंदा हुआ ऐं हींअर बि माज़ीअ जा जेके क़रीब के छॾे माज़ी बईद जा जेके बि बादशाह गुज़रिया आहिनि उन्हनि जूं तस्वीरूं मिलनि थियूं, सभिनी खे ॾाड़ी आहे। हर बादशाह सां ॾाड़ीअ जो हुजणु ज़रूरी आहे, यानी बिना ॾाड़ीअ जे बादशाह हुजे इनखे पहिरें ॾींहं खां ऐब सम्झियो वञे थो। ही त मग़रिब जी तरफ़ां मुसीबत आई जो हाणे उनजे बिल्कुलु बरअक्स मग़रिबी माण्हू बि ॾाढी कूड़ाइनि था त उन्हनि खे ॾिसी मशरिक़ी बि कूड़ाइनि था। वरना मग़रिब जा जेके बादशाह पुराणा गुज़रिया आहिनि उन्हनि जे तस्वीरुनि खे ॾिसंदो त उहे बि ॾाड़ीअ सां आहे। त इहा फिरौन पंहिंजी गुस्ताखी बेअदबी सम्झी त ही हिकिड़ो रईयत ऐं रब आला जी दावा कई हुई, रब्बुकुमुल आला, ही मुंहिंजी हिन बेअदबी कई आहे। किन चयो त ॿार जी आदत हूंदी आहे थप्पड़ बणी कढंदा आहिनि पीउ खे माउ खे, पोइ पीउ माउ बर्दाश्त बि कंदी आहे। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम फिरौन खे थप्पड़ हुई त इहा बि बेअदबी। किन नक़ल कयो त को लकिणो हो उहो हणी कढियो, वाहे कढियो। ज़ाहिर आहे त कुझु बि हुजे या इहे सभु शयूं जमा थियनि त इन जे करे फिरौन आग बगोला थी वियो, कावड़जी वियो ऐं फ़ैसिलो कईं त हिनखे क़त्ल कजे। जॾहिं तमामु घणो कावड़जी पियो त आसिया चयो त तव्हां बि अची वियो ॿारनि जे ॻाल्हियुनि ते खां एतिरो मुतासिर था थियो, अव्हांखे त वसीउ ज़र्फ़ हुअणु घुरिजे, सीनो खुलियल हुअणु घुरिजे। हिन ॿाराणी कई आहे, ॿार तोहीन कोन कंदो आहे, तोहीन खे सम्झंदी कोन्हे, तोहीन थिए छा थी।
हिननि त हिनखे पालियो ॿार करे हो न, कंहिंजे ज़हन में कोन हो त हीउ उहो ई ॿारु आहे जेको रसूल थींदो ऐं फिरौन जी हुकूमत जे ख़ात्मे जो सबबु बनबो। इन करे आसिया चयो तव्हां ॿारनि जे ॻाल्हि खां मुतासिर था थियो, ॿार त ईअं कंदा आहिनि। ऐं हिन ॿाराणी कई आहे, बेदबी कान कई आहे, गुस्ताखी कान कई आहे, उहा हिन जे ज़हन में बि कान्हे। चङो इम्तिहान था वठो, ठीकु आहे। त ॿ थाल खणी आया, हिकिड़े में बाहि जा उल्ला रखियऊं, टांडा रखियऊं, ऐं ॿिए में जवाहिर रखियऊं, मोती रखियऊं, याकूत रखियऊं। त मोतियुनि जी जेका चमक आहे उहा केतिरी बि हुजे, लेकिन बाहि जे टांडे जी चमक खां उहा काफ़ी घटि हूंदी आहे। बाहि जो टांडो तमामु घणो चमके थो, सुर्ख़ थिए थो, ॻाढ़ो थिए थो, ऐं मोतियुनि जी चमक फितरी हूंदी आहे। उन जे करे उहा हिकिड़ी मिक़दार में हूंदी आहे, ॿिन्ही में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। तव्हां ॾिसूं, अगरि होशियारु हूंदो ॿारु, तव्हां चओ था त हिन ॼाणी वाणी मुंहिंजी बेदबी कई आहे, हीउ होशियारु आहे, ऐं ॼाणंदे ॿुझंदे मुंहिंजी ॾाड़ीअ खे पटियो अथसि, मूंखे थप्पड़ हई अथसि, मूंखे लकुण हयो अथसि। त अगरि हीउ एतिरो होशियारु आहे त पोइ हीउ हथु विझंदो मोतियुनि में, जवाहिरात में, बाहि में कोन विझंदो, छाकाणि त बाहि त साड़े थी। होशियारु माण्हू कीअं ईअं थो करे सघे? होशियारु माण्हू खे ख़बर आहे ही नांग आहे त नांग में किथां हथु विझंदो, ही त अहिड़ी शइ में हथु विझंदो जेका बेज़रर हुजे, मुफ़ीद हुजे। इहे ॿई शयूं आंदियूं आहियूं मूसा अलैहिस्सलाम जे साम्हूं। ऐं रिवायात में, क़ुरान करीम में किथे कोन आयो आहे, रिवायात में इहो अचे थो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम हथु वधायो हो जवाहिरात ॾे, लेकिन जल्दी सां जिब्राइल उन्हनि जो हथु टांडनि में विझी छॾियो, बाहि में विझी छॾियो। त हथु जेको विझणु चाहियूं त इन मां एहसास पियो थियो त वाक़ई होशियारु आहे, पर जिब्राइल खे त कंहिं ॾिठो कोन, फ़रिश्तनि खे कहिड़ो फ़रिश्ते जी शक्ल में ॾिसंदो बि कोन्हे। त उन्हनि यकदम सां हथ खे उन्हनि में टांडनि में विझी छॾियो। त आसीअ चयो त ॾिठव, अगरि इहो होशियारु हुजे हा, हिन जो मक़सदु अव्हांजी बेदबी हुजे हा, त हीउ हथु टांडनि में न विझे हा, ऐं उहो टांडो खणी पाण टांडो या कोसो हथु ज़बान में वात में इंसान या फितरत हूंदी आहे, त पोइ माण्हू उन तकलीफ़ खे दूर करण जे लाइ सभ खां पहिरीं जेका वेझी शइ हूंदी आहे उन ॾे मुतवजह थींदो आहे। त पाण यकदमि हथु या टांडो ज़बान ते खणी आया, जंहिंसां ज़बान सड़ी पई, तो मुतासिर थी ज़बान, उन में निशान जीअं थी पवंदो आहे त भई ज़बान ते या जिस्म ते टांडो पवंदो, भई हथु सड़ी वियो, टंग सड़ी वई, फला अहिड़े तरीक़े सां ज़बान ते बाहि जो असरु थियो। त उहो त ख़ैर इलाज थी वियो, सही थी वई ज़बान, लेकिन ॻाल्हाइण में कंहिं दर्जे में लुकनत थी पई। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे इहो अहसासु थियो त फ़िरौन खुदाई दावा थो करे, ऐं जॾहिं आउं हुनजे साम्हूं दावत पेश कंदुसि त मुंहिंजे ज़बान में कुझु लुकनत हूंदी, त फ़िरौन एतिराज़ करे सघे थो त हीअ दावा थो करे त आउं अल्लाह जे तरफ़ां मोकिलियल रसूल आहियां, हीअ अल्लाह जे तरफ़ां अहिड़ो मोकिलियल रसूल आहे जो हुनजे ज़बान में बि लुकनत आहे, एतिराज़ करे सघे थो। इन जे करे मूसा अलैहिस्सलाम इहा दुआ घुरी, वहलुल उक़दतम मिन लिसानी, या अल्लाह मुंहिंजी ज़बान में जेको बंदिश आहे, उक़दा गिरह आहे, इनखे तूं खोले छॾ। बाज़े माण्हू चवंदा आहिनि बाबा बंदिश आहे, पोइ चवंदा आहिनि शायदि जादू थियो आहे, फलाणो थियो आहे।
تو उक़दा गिरह के चइबो आहे, गंढ के सिंधी में गंढ चवंदा आहियूं। मुंहिंजे ज़ुबान जी गंढ खे खोले छॾ। छाजे करे? मूंखे त हूअं को परेशानी कान्हे, अलबत्ता माण्हुनि जे साम्हूं आउं ॻाल्हि पेश कंदुसि त कम से कम यफ़क़हू क़ौली, मुंहिंजी ॻाल्हि खे हू सम्झी सघनि। ज़बान में अगरि लुक न थिए थी, थोरी बि हुजे, पोइ बि अॻिले खे मुद्दा ऐं मक़सद खे सम्झण में थोरी दिक़त थी सघे थी। इन करे इहा दुआ घुरियो, यफ़क़हू क़ौली। जंहिंजी ज़बान में वसात न हुजे त उनखे बि ॿुधायो वेंदो आहे त ही अवां पढ़ंदा करियो। जॾहिं ॿार जी ज़बान नथी खुले तो पढ़ी ॿार खे प्यारबो आहे या लिखी चटाइबो आहे। तो बहरहाल मूसा अलैहिस्सलाम टी इहा दुआ घुरी, छाकाणि जो मक़सद जेको आहे दावत जो, उन में आसानी थिए, सहूलत थिए। ऐं चौथी इहा शइ घुरी, वजअली वज़ीरम मिन अहली। इन कम में मददगारनि जी ज़रूरत हूंदी आहे, मददगार सां आसानी थींदी आहे। इन करे वजअली वज़ीरम मिन अहली, कर तूं मुंहिंजे लाइ वज़ीर। वज़ीर चइबो आहे जेको ॾुखी शइ खे खणे, वज़र यज़िर माना वज़न खे खणणु। वला तज़िरु वाज़िरतुं विज़र उख़रा, केरु कंहिंजे बोझ खे क़यामत जे ॾींहुं कोन खणंदो। लैस लिल इंसान इल्ला मा सआ, जेको करे थो उहो ई हिनखे कमु ईंदो, ॿी शइ हुनखे कमु कान ईंदी। त वज़ीर चइबो आहे वज़न खणण वारे खे। अवां मुंहिंजे लाइ हिकिड़ो वज़ीर करियो, मुआविन बनायो, जेको ताउन करे। ताउन सां मसइले में आसानी थिए थी, सहूलत पैदा थिए थी। उन में पाण फरमायूं मिन अहली, ऐं उहो वज़ीर केरु हुजे, मुंहिंजे ख़ानदान मां हुजे। ख़ानदान सां चूंकि मुनासिबत थिए थी, त मुनासिबत बि कम जे लाइ ज़रूरी आहे। हिकिड़ो बासलाहियत माण्हू त आहे, पर मुनासिबत कान्हे, त मुनासिबत न हुजण जे करे कमु ठहंदो कोन्हे, फिटंदो आहे। इन करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम गॾु इहो बि फरमायो। आम तरह सां जेको लफ़्ज़ जो बि अक़रबा परवरी ख़राब शइ आहे, हीअ त अक़रबा परवर आहे, पंहिंजनि खे तो पाले। त अक़रबा परवरी अगरि इन बुनियाद ते आहे त को आहे ना अहल, पर उनखे को मनसब थो ॾे, इन करे जो मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो पुटु आहे, इहो त नाजाइज़ आहे, हराम आहे। ऐं ॿियो आहे इन करे त अहल त आहे, अहल ॿिया पाइनि, ही पाए, सलाहियत हिन में पाए, हुन में पाए, पर ही मुंहिंजो वेझो आहे, त वेझे हुजण जे करे उनखे तरजीह पियो ॾे, ऐं असुल सलाहियत हुन में मौजूदु आहे, त पोइ इहा अक़रबा परवरी मना कान्हे, इहा दुरुस्त आहे। हिते मूसा अलैहिस्सलाम इहा ई दुआ घुरी, वजअली वज़ीरम मिन अहली, अवां मुंहिंजे लाइ करियो मददगार जेको मुंहिंजे अहल मां हुजे। सैयदना हज़रत उस्मान सरकार तो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत भी आ हुई, ऐं खान बाद में जेके ख़लीफ़ा बनिया उहे बि सभु संदन रिश्तेदार हुआ। सिद्दीक़ अकबर जी नियाणी कुरैशी बहन ऐं उन सां गॾोगॾु नियाणी हज़रत आयशा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में आए। सैयदना फारूक आज़म कुरैशी बहन संदन नियाणी हफ्सा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में आए। सैयदना उस्मान ए कुरैशी बहन ऐं सिद्दीक़ अकबर ऐं फारूक आज़म खां नसब में रिश्ते में वधीक बहन ऐं दामाद बहन जो संदन निकाह में हिकिड़े नियाणी खां बाद में ॿी नियाणी आई।
अड़े तरीक़े सां सैयदना हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु उहे रिश्ते में इन्हनि टिनी हज़रात खां वधीक पिया आहिनि ऐं दामाद बि आहिनि। त इहा ई ॻाल्हि आहे त वेझो हुजणु अगरि लाइक़ु आहे त उहो वधीक अहक़ बणिजे थो कंहिं मनसब ऐं मक़ाम खे हासिल करण जो। इन जे करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम दुआ में चयो त उहो मददगार केरु हुजे, मिन अहली मुंहिंजे अहल मां हुजे, मुंहिंजे ख़ानदान मां हुजे, रिश्तेदारनि मां हुजे त उहो वधीक मुफ़ीद थींदो। ऐं पोइ त नालो बि वरितऊं हारून अख़ी, मुंहिंजो भाउ आहे हारून, उन खे मुंहिंजो मददगार करियो। इहो मुंहिंजो भाउ आहे, अल्लाह थी पीउ हिकिड़ो आहे, माऊं बि आहिनि ऐं उमिरि में बि हज़रत मूसा अलैहिस्सलाम का 3 वरह वॾो हो, इनखे मुंहिंजो मददगार बनाए। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम जो फ़हम नसीब फरमाए, उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। अल्लाहुम्मा अरिनल हक़्क़ हक़्क़न वरज़ुक़ना इत्तिबाअह व अरिनल बातिल बातिलन वरज़ुक़ना इज्तनाबह। अल्लाहुम्मा वफ़्फ़िक़ना लिमा तुहिब्बु व तर्ज़ा मिनल क़ौल वल फ़िअल वल निय्या इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। वसल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। आमीन बिरहमतिक या अरहम।